ईरान के सदर मसूद पेज़ेश्कियान चयो आहे त तकरार जे हल लाइ सिफ़ारतकारी तरजीह रस्तो आहे। इस्लामाबाद ॻाल्हियूं हतमी नतीजे ताईं उन करे न पहुतियूं छो त अमरीका नेक नियती जो मुज़ाहिरो न कयो। ॻाल्हियुनि दौरान अमरीका वधीक मुतालबा रखी छॾिया। ईरान के सदर मसूद पेज़ेश्कियान ऐं फ्रांसी सदर इमानुएल मैक्रोन विच में फ़ोन ते राब्तो थियो। ॿिन्ही अॻवाननि विच में तकरार जे हल लाइ थियल ॻाल्हियुनि ऐं विच ओभर जी सूरतहाल जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान जो चवणु हो त यूरोप अमरीका खे बैन अल-अक़वामी क़ानून जी पासदारी ते आमादा करण में तइमीरी किरदार अदा करे सघे थो। धमकियूं, दाबा ऐं फ़ौजी कार्रवाइनि सां खिते में सिर्फ़ अमरीका लाइ पाण मसइला वधी वेंदा। तकरार जे हल लाइ सिफ़ारतकारी तरजीह रस्तो आहे। ईरान जे सदर चयो आहे त यूरोपीय यूनियन अमरीका सां तकरार जे ख़ात्मे लाइ किरदार अदा करे। ईरान बैन अल-अक़वामी क़ानून जे दायरे में रही ॻाल्हियूं जारी रखण जो ख़्वाहिशमंद आहे। फ़ौजी क़दमनि ते ॿधल हिकमत अमली मसइले जे हल बदिरां छिकताण में इज़ाफ़ो कंदी।